शरबीर शरीफ वारो दुआ न त अॼु मां दुआ अहिड़ी करायां जंहिंखे नौकरियूं न आहिनि उनखे नौकरियूं मिली वञनि जंहिंखे छोकिरियूं न आहिनि। चार आवाज़ दुनिया में हूंदा क़यामत न ईंदी। हिकिड़ो क़ुरान जो आवाज़, ॿियो भांग जो आवाज़, जो लबैक जो आवाज़। हाणे त अचेव थो रमज़ान, कराची टपी आयो। मां त सॼो साल रुनो आहियां रमज़ान जे ॾुख में, सॼो साल, छो त पर किरो न असांजो धकु विञायो। जुमो बि न पढ़ो, तराबियूं बि न पढ़ो, मुला रोज़ो बि घर खोलियो। इहो धकु केॾो आहियूं असांखे रमज़ान में जेके रोज़े ते माल ईंदा ईंदा। रमज़ान खाइण पीअण जो महीनो न आहे, रमज़ान जन्नत कमाइण जो महीनो आहे। आज हम ताजो सुभान अल्लाह भाई तबरक करो जो भाई सब साथी वेठा हुजो। दुआए खैर भी से जमाल मुस्तफा साहब कराई दो, तहां के दावत भी दी दो। अल्लाह ताला मोहम्मद जान जे ने जलसे के मकबूल है मंजूर फरमाए, पाजे बारगाह में सभी जो भी हम कबूल करे। ममा तौफीक इल्ला बिल्लाह।